तर्जुमान जो चवणु आहे त अरशद शरीफ जे कम खां दुनिया वाक़िफ़ आहे। ख़बर नाहे त उन जे मौत जा कारण छा हुआ। कीनिया जी हुकूमत खे चवंदासीं त मौत जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। परदेही वज़ारत जो तर्जुमान जो इहो चवणु हो। अमरीकी तर्जुमान इमरान ख़ान जी नाअहली बाबति पुछल सवाल जो जवाबु ॾियण खां लवाए वियो। अमरीकी हुकूमत जे तर्जुमान नर्ड प्राइस चयो त अमरीका पाकिस्तान जे अंदरूनी सियासी मामलनि में मुदाख़लत नथो करे सघे। असां पाकिस्तान जी अदलिया ऐं सियासी निज़ाम विच में तकरार ते बहस नथा करे सघूं। अमरीकी परडेही वज़ारत जे तर्जुमान जो इहो चवणु आहे त कीनिया जी सरकार साफ़ी अरशद शरीफ जे मौत जी भरपूर शफ़ाफ़ जांच कराए। अरशद शरीफ जे कम खां दुनिया वाक़िफ़ आहे। ख़बर नाहे त उन जे मौत जा कारण छा हुआ। अमरीकी परडेही वज़ारत जे तर्जुमान चयो त कीनिया जी हुकूमत खे चवंदासीं त मौत जी जांच शफ़ाफ़ नमूने कराई वञे। अमरीकी तर्जुमान इमरान ख़ान जी नाअहली बाबति पुछल सवाल जो जवाबु ॾियण खां लवाए वियो। नर्ड प्राइस जो चवणु हो त अमरीका पाकिस्तान जे अंदरूनी सियासी मामलनि में मुदाख़लत नथो करे सघे।